हाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक़्त असीं तव्हांखे सिंधड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में मुनाफ़ाख़ोरनि ख़िलाफ़ फुलाडियो ऐं सामारो शाख ते असिस्टेंट कमिश्नर सिंधड़ी प्रेमचंद कार्रवाई कंदे अब्दुल वाहिद कामरान, रेवन कुमार, कुंभो मेघवाड़, गिरधारी मेघवाड़, जावेद कुरैशी, मोहन माली ते हज़ारे रुपया ॾंड हणी खेनि हिदायत कई त ॿिए जेकॾहिं लिस्ट जे मुताबिक़ अघु वसूल न कया विया त ॿीणो ॾंड वसूल कयो वेंदो। इन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर फुलाडियो में LPG गैरकानूनी तौर हलंदड़ दुकान सील करे छॾियो ऐं हजामनि खे हिदायत कई एड्स जी रोकथाम लाइ पंहिंजे औज़ारनि खे डेटोल सां वाश कंदा कयो। इन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर सिंधड़ी प्रेमचंद सहाफ़ियुनि खे ॿुधायो त रमज़ान जे भलारे महीने जो एहतराम न कंदो त नाजाइज़ मुनाफ़े खोर कंदो। इन ते पहिरें मरहले में ॾंड विधो वेंदो, ॿिए मरहले में इन्हनि मथां केस दाख़िल कयो वेंदो। हर सूरत में रोज़ेदारनि खे सहूलियत ॾिनी वञे जीअं खेनि रमज़ान शरीफ़ में मार्केट जी ख़रीदारी में नाजाइज़ी न थिए। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।